अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त कंडियारो मां ख़बर ॾींदड़ कंडियारो में ॻोठ मुंतल सोलंकी जे रहवासी सोलंकी बिरादरी जे माण्हुनि पारां मुबैना क़त्ल थी वियल इख्तियार सोलंकी जा कातिल गिरफ़्तार न थियण ऐं मोहब्बत देरो पुलिस जे ज़ुल्म बाअसर ज़मींदार अब्दुल गफ़ार डेरा जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ कंडियारो जी अदालत जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते बूरल सोलंकी, सोहेल सोलंकी, इनायता सोलंकी, रुखसाना हज़ूरा ऐं ॿियनि ताईंदे चयो त बाअसर असां सां ज़ुल्म करे छॾियो आहे। हिन जो चवणु हो त मोहब्बत देरो थाणे ते बाअसर वॾेरे ऐं संदसि पुटनि ख़िलाफ़ केस दाख़िल आहे, पर पुलिस जवाबदार ज़मींदार जे पुटनि खे गिरफ़्तार न पई करे। हिननि चयो त शेमीर देरो जे नौजवान अनीस चन्ना खे वॾेरे क़त्ल करायो आहे। हिननि मुतालबो कयो त बाअसर वॾेरे ऐं संदसि पुटनि ख़िलाफ़ क़दम खणी अनीस चन्ना जे क़त्ल जी साफ़ जांच कराए इख्तियार सोलंकी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।